फरजाना, मां तोखां हिकु पर्सनल क्वेश्चन करे थी सघां? हाणे तव्हां ई मुंहिंजी मौसिन आहियो, तव्हां वटि सभु इख्तियार आहिनि। फरजाना, तुंहिंजी फैमिली आहे? मां नंढी हुयसि, 6-7 सालनि जी, ऐं थोरी घणी सम्झ हुई। उन वक़्तु मुंहिंजे बाबा जो लाश आंदो हुयो, तोहारियुनि सां विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो। ऐं रिश्ते में सिर्फ़ु मुंहिंजो वॾो भाउ हुयो, ऐं उहो भाउ मुंहिंजो छप्पड़ छांव बणियो। मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजी मुकमल फैमिली। असां 3 भेणियूं हुयोसीं। असांजो पीउ नंढे होते ई फौत थी वियो। 1 साल जे अंदरि मुंहिंजी माउ बि शादी कई। हुन असांखे नए घर में रखियो, पर हू जेको घरु हुयो उहो असांजो न थी सघे। मां मजबूर थी उहो घरु छॾे ॾिनो। हिते अची करे कई नौकरी कया आहिनि, हॉस्टल में रही करे घणी तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, घणा धिका खाधा ऐं माण्हू जा रवैया बि ॾिठा। हिकु ॾींहुं टाइम सां मुलाक़ात थी कंहिंजे रेफरेंस सां। हिन वक़्तु तुंहिंजूं भेणियूं ऐं मां किथे आहे? फैसलाबाद में। हुननि सां मिलणु चाहीं थी? न, कॾहिं बि न। मां पंहिंजा सभु रिश्ता ख़तमु करे निकिती हुयसि, ऐं हुननि बि सभु कुझु ख़तमु करे छॾियो हूंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।